मटियारी एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद बदिली थी वियो। नओं एसपी अली असगर शाह मुक़रर। नए मुक़रर थियल एसपी अली असगर शाह मटियारी ज़िले जी चार्ज वठण बाद वर्क शुरू करे छॾियो आहे। एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद बदिली थी वञण बाद पंहिंजी चार्ज छॾे रवानो थी वियो आहे। जीअं त नओं मुक़रर थियल एसपी अली असगर शाह मटियारी एसएसपी ऑफिस पहुतो, जिते हुन चार्ज वठण बाद वर्क शुरू करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद जी बदिली थियण जा चार्जिंग छॾण ऐं नए मुक़रर एसएसपी मटियारी अली असगर शाह जी मटियारी जी पोस्टिंग ऐं कोर्ट में मामिलो पहुचण बाद मामिलो कुझु मुंझियल आहे। बदिलियूं ऐं मुक़ररीन जो कोर्ट में मामिलो वञण बाद नूरुल हक रिंद या अली असगर शाह मां कंफर्म एसएसपी मटियारी केरु थींदो, सूमर ॾींहुं कोर्ट फ़ैसिलो कंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।